दोस्तों अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंध उम्मीद है तव्हीं सब ख़ुशि हूंदा। सिंध जी जेका हाणे वारी सूरत हाल आहे न उहा कीअं उहा हिकिड़े मिसाल में सम्झायूं था। तव्हां असांजे शहरनि में ठिकर जा थांव खपाईंदड़ तव्हां कुंभर ॾिठा हूंदा। इहो कुंभर जॾहिं थांव ठाहिणु शुरू करण जी ज़हन में कोशिशि कंदो आहे न त पोइ मिटी ख़ूबसूरत ॻोहे उन खे चक ते चाढ़े उन सां वॾी महिनत कंदो आहे। हुनजी महिनत सां उहे सॼियूं हुन जूं उमेदूं हूंदियूं आहिनि त पोइ हीअ मां जॾहिं थांव पचाईंदुसि त पोइ छा कंदुसि, पोइ कीअं आवी में पचंदा, पोइ खपाईंदुसि, पोइ उन्हनि मां छा कंदुसि, वॾी उमेदुनि सां महिनत कंदो आहे। उहे जॾहिं थांव पचाए आवी ठाहे दंग करे थो न हिकिड़ो कुंभर, उहो ख़ूबसूरत हो थांव जॾहिं ॿाहिरि निकिरी रखे थो, हिकिड़ो ज़ालिम अचे थो डंडो खणी उन हड़ थांव भञूं हलियो थो वञे। हे कुंभर उनखे करे कुझु नथो सघे, छो जो लतीफ़ साईं चयो त कीजा कुंभारनि मिटी पाए मञियो, तंहिंमां तिर जेतिरी जे पवे ख़बर खरनि हाए हूंदमरनि तन उंगण उतारो लहे। जेकॾहिं इहा गॾनि खे ख़बर पए त असांजी लिड सां अहिड़ा ख़ूबसूरत थांव था ठहनि त लिड न लाहिनि तोड़े जो मरी वञनि ऐं हिन जो उंगण बि तबाह करे वञनि। उहो जो थांव भञूं हलियो थो वञे, वरी आहे उहो महिनत कंदड़, उहो वराए महिनत थो करे ऐं वराए वरी मिटी ॻोल्हे उन खां वधीक मज़बूत ॻोल्हे थो अचे, वरी उन खे ॻोहे थो, वरी उन मां ख़ूबसूरत नए क़िस्म जा थांव पका थो ठाहे त जीअं न भॼनि ऐं उनखे घणे टाइम ताईं पचाए थो। पर उहो ज़ालिम वरी बि अचे उहे थांव हिन जा भञी थो वञे। हे पंहिंजी किरत नथो छॾे, हे पंहिंजो कमु छॾे नथो, हीउ ठाहींदो थो रहे, उहो ड्राईंदो थो रहेसि। इन क़िस्म जी सिंध में हाणे ताईं सूरत हाल बीठी आहे। सिंध में अहिड़ा आवियूं पचाईंदड़ माण्हू मौजूदु आहिनि, हाणे बि आहिनि। हुआ उहे माण्हू ठाहिनि था, पंहिंजी धरती सां तबाही ॾिसी, दरिया खसंदे ॾिसी, कोयलो खसंदे ॾिसी, जा जेतिरा बि अन्याय आहिनि धरती सां ऐं धरती जे माण्हू सां थियनि पिया, अलाए केतिरनि ख़ूबसूरत नालनि में, उन ज़ुल्म ख़िलाफ़ थांव ठाहे थो, अहिड़ा माण्हू ठाहे थो। उहो ज़ालिम अचे थो, उहो भञे थो, उहे मारे थो। अॼु बि अलाए केतिरा सिंध में नौजवान मुआ आहिनि गुम आहिनि ऐं हो उन पंहिंजी किरत में लॻो पियो आहे। इहे आवी पचाईंदड़, इहे माण्हू ठाहींदड़ सिंध में जेके इहा एॾी महिनत जिदोजहद कनि पिया, उहे लॻा पिया आहिनि। उहो कंहिंखे ॾिसंदो, छो जो हुननि जो कमु आहे, हे जेको भञी थो वञे इन खे सम्झिजे त भञे छो थो, इन रोकजे न त थांव न भञे। उहो ताक़तवर आहे, ज़ालिम आहे, ॿियो कुझु नथा करे सघूं त भला हीअं करियूं, पंहिंजो पाण में गॾिजूं। कीअं होटल ते वेहूं था 8-10 वॾे में वॾे सिंध जी मसइलनि जो जेको हल आहे न उहो आहे इन में, जेसि ताईं असां में एको नथो थिए। एको ईअं न थींदो जीअं असां वटि आम मिसालनि में आहे। एको हीअं थींदो जहिड़ियुनि बि सियासी पार्टियुनि में ठाहियूं, जहिड़ियुनि बि मज़हबी पार्टियुनि में ठाहियूं, जहिड़ी बि ॻोठनि जे ज़ातियुनि में वेठा आहियूं, असां वटि कावड़ चिड़ फितरी आहे, थींदी आहे हर माण्हू खे। पर उहा जेका नफ़रत पलिजे थी असां वटि न, उहा पंहिंजे लाइ थी पलिजे। उहो मज़हब जी सूरत में आहे, उहो ज़ात पात जी सूरत में आहे, उहो पाड़नि जी में आहे त तूं फलाणो पाड़ो आहीं, तूं फलाणी ज़ात आहीं, इन करे तूं घटि आहीं, उन ते तशदुद। इहा नफ़रत जेको असांजे ज़हननि में लाहे थो, उहो ई असांजा थांव भञंदड़ साॻियो आहे। इहे सभु उन जा कम आहिनि। जेकॾहिं इहा नफ़रत, इहो क्रोध, इहो जेकॾहिं असां में हिक ॿिए लाइ चिड़ न हुजे त पोइ त असां वटि मसइला ई न हुजनि, पोइ त थांवनि भञंदड़ ई न हुजे। हाणे जेकॾहिं थांव बचाइणा आहिनि, हाणे जेकॾहिं मसइला हल करणा आहिनि त पोइ थांव भञंदड़ खे सम्झी विया आहियूं, ख़बर सभिनी खे आहे त केरु थो भञे। इन खे रोकजे कीअं, उन जी तयारी लाइ पंहिंजो पाण में जुड़ण जो पहिरियों शर्त हूंदो त पंहिंजो पाण में जुड़ूं। केतिरा बि हज़ार बि सवाल असांजे ज़हन में हुजनि, इन खां मथां बि को सवाल हुजे, पर उहो थींदो आहे प्यार सां, उहो थींदो आहे इश्क सां, उत्साह सां, पंहिंजा ई सम्झण सां। दरिया ॿेट इहो इन लाइ इहो ॻाल्हाईंदो जेको इन्हनि खे पंहिंजो सम्झंदो। जेकॾहिं घर गाॾी मुंहिंजी औलाद हिन धरती ते मुंहिंजी आहे, इन खां बिना ॿियो मुंहिंजो न आहे। जेको वक़्तु मूं ज़ाती तरह उहो मुंहिंजो हूंदो त पोइ ॿकरी बि त 7 फर पारे मरी वेंदी आहे। इंसान ई माण्हू ई अजरक टोपी पाईंदे पंहिंजो पाण ते फ़ख़ुरु महसूसु थो करींदा आहियूं। सिंधी आहियां, 55,000 साल पुराणी तारीख़ ऐं तहज़ीब रखंदड़ मुल्क ऐं क़ौम जो माण्हू आहियां।
1947 खां 4 महीना पहिरीं बि सिंध दुनिया जे मुल्कनि खे फंड तौर पैसा ऐं अन्न ॾिनो आहे। इहो तारीख़ जी ॻाल्हियूं आहिनि। उहा अॼु पाण सिंध तबाह मुतहि थियणो पवंदो।